नानी खैरपुर वेझो 20 सेक्शन थाने जे हद में 5 पुलिस एहलकारनि खिलाफ मोटरसाइकिल चोरी की एफआईआर दाखिल कई वई है। वधिक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद है मेहरान टीवी जो रिपोर्टर सैफ फुलपोटो। जी सैफ, छा तफ़सील आहिनि? जी खैरपुर में 20 सेक्शन थाने ते 5 पुलिस एहलकारनि खिलाफ मोटरसाइकिल फुर की एफआईआर दाखिल कई वई है। 20 सेक्शन थाने ते शहरी आशिक अली गोपान की फरियाद ते 3 सुञातल ऐं 2 अणसुञातल पुलिस एहलकारनि मथां मोटरसाइकिल फुर जो केस दाखिल कयो वियो आहे। केस में एहलकार परवेज रिंद, राजा, रमीज लांगा ऐं कुर्बान अली रिंद के नामज़द कयो वियो आहे, जॾहिं त 2 अणॼातल पिण केस में शामिल आहिनि। फरियादी एफआईआर में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त असां कम सांगे ॿाहिरि वञी रहिया हुआसीं त अली बाबा हाउसिंग सोसाइटी वटि पुलिस एहलकारनि हथियारनि जे ज़ोर ते असांखे रोके ऐं असांखे कलाशनकोफ जा कुंडा खयां ऐं असां खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। शहरी डीआईजी सखर ऐं एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त मुलविस एहलकारनि के गिरफ्तार करे फुरथियल मोटरसाइकिल वापस कराए इंसाफ फराहम कयो वञे। जी सैफ, जी मेहरबानी।